ISPR मूजिबि भारत जे ख़िलाफ़ हक़ जी जंग में हथियारबंद फ़ौज जे 11 जवाननि ऐं 40 शहरियुनि शहादत जो जाम पीतो। ISPR मूजिबि हक़ जी जंग में वतन जो दिफ़ा कंदे 11 जवाननि शहादत जो रुतबो माणियो, जॾहिं त भारतीय जारियत जो जवाब ॾींदे 78 जवान ज़ख़्मी बि थिया। शहीदनि में पाक हवाई फ़ौज जो स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ, चीफ टेक्नीशियन औरंगज़ेब, सीनियर टेक्नीशियन नजीब, कारपोरल टेक्नीशियन फारूक ऐं सीनियर टेक्नीशियन मुबशर शामिल आहिनि। ISPR मूजिबि भारतीय हमलनि में नायक अब्दुर्रहमान, लांस नायक दिलावर ख़ान, लांस नायक इकरामुल्लाह, नायक वक़ार ख़ालिद, सिपाही मोहम्मद अदील अकबर ऐं सिपाही निसार बि शहादत जो जाम पीतो। ISPR मूजिबि भारतीय हमलनि में 40 शहरी बि शहीद थिया, जिन में 7 औरतूं ऐं 15 ॿार बि शामिल आहिनि, जॾहिं त 121 मासूम शहरी ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में 10 औरतूं ऐं 27 ॿार बि शामिल आहिनि। भारतीय जारियत जे जवाब में पाक फ़ौज हक़ जी जंग जे झंडे हेठि भरपूर जवाब ॾिनो। ऑपरेशन बुनियान मरसूस ज़रिए दुरुस्त ऐं नुमाया जवाबी हमला कया विया। ISPR मूजिबि शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानी ऐं हुबल वतनी हिकु लाज़वाल निशानी आहे। शहीदनि जे क़ुर्बानियुनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी इलाइक़ाई समालियत खे ललकारण वारे कंहिं बि कोशिश जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो।